ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 10 अध्याय में ॾिठो हो त ब्रह्मा जी उम्र जो हिकिड़ो ॾींहुं केतिरो वॾो हूंदो आहे, जंहिंमें पाण खे ख़बर पई त ब्रह्मा जी जे हिकिड़े ॾींहं में 14 मनवंतर हूंदा आहिनि ऐं हिकिड़े मनवंतर में 71 चोकरियूं हूंदियूं आहिनि। उन खां पोइ पाण ॾिठो त ब्रह्मा जी जे सॼे हिकिड़े ॾींहं में 994 चोकरियूं थींदियूं आहिनि ऐं पाण गॾोगॾु ॿियो हिसाब करे ॾिठो त पंहिंजे हिसाब सां ब्रह्मा जी उमिरि जो हिकिड़ो ॾींहुं केतिरो वॾो आहे। ऐं गॾोगॾु पाण ही बि ॾिठो त ब्रह्मा जी ॾींहं जे वक़्तु छा कंदो आहे ऐं शाम जे वक़्तु छा कंदो आहे, ऐं वरी ॿियो ॾींहुं थींदो आहे त उते छा कंदो आहे। अहिड़ी तरह हर शइ जो बयान पाण कल वारी कथा में ॿुधो, जंहिंमें पाण इहो बि ॾिठो हो त श्री पार ब्रह्म परमेश्वर गोलड़ जे वण वांगुरु आहे, जंहिं ते हज़ारे फुल गोलड़ जा लॻा रहंदा आहिनि। अहिड़ी तरह नारायण जी जे सभिनी रूपनि में हज़ारे ब्रह्मांड आहिनि। उन करे उन हिकु पार ब्रह्म परमेश्वर जो तेज सभिनी जीवन में सम्झणु घुरिजे। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो 11 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे ब्रह्मा जी जो सनक, सनंदन, सनातन ऐं संत कुमार जी खे पैदा करणु। मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, जॾहिं ब्रह्मा जी खे देवताउनि, माण्हुनि ऐं ॿियनि जिन जो बयान मथे करे चुको आहियां, तिन खे पैदा करण ते बि संतोष न थियो, तॾहिं उन सॼी सृष्टि जे वधाइण वास्ते सनक, सनंदन, सनातन ऐं संत कुमार खे पंहिंजे हृदय मां पैदा कयो ऐं उन्हनि खे चयाईं त तव्हां बि प्रजा खे पैदा करियो ऐं जेके वरदान मूं खां घुरो से मां तव्हांखे ॾियां। हिननि मन में वीचार कयो त जेके माउ पीउ ॿाहिरि हरि भॼन करण खां मना कनि, तिन खे पंहिंजो दोस्त सम्झणु न घुरिजे। तंहिं करे संत कुमार ऐं ॿियनि ॿाहिरनि ब्रह्मा जी खे चयो त असां इहो वरदान घुरूं था त असांजी उमिरि हमेशह 5 वरनि जी रहे ऐं असांजो मन काम, क्रोध, लोभ, मोह ऐं अहंकार में न फासे, 5 भूत आत्माउनि जे बस न थिए ऐं पंहिंजे मन ऐं इंद्रियनि खे असां कब्ज़े में रखूं ऐं जवानी ऐं ॿुढापण असां ते दख़ल न करे। असां हरि भॼन कंदासूं, असांखे जीवन पैदा करण जो हुकुम न ॾियो। दुनिया रचण सबबि हरि भॼन करण में हर्ज थींदो। ही ॻाल्हि ॿुधी ब्रह्मा जी उन्हनि खे इहो वरदान ॾिनो त तव्हां हमेशह 5 वरनि जी उमिरि जा रही सभिनी इंद्रियनि खे पंहिंजे वस में रखंदा। तव्हां जो मुंहिंजे चवण सां बि जगत जो पैदा करण न क़बूलियो आहे, सा ॻाल्हि ठीकु न आहे। ब्रह्मा जी ईअं चई पंहिंजे पुटनि जे हुकुम न मञण करे जॾहिं गुस्सो कयो, तॾहिं हिकिड़ो सुंदर ऐं श्याम रंग जो पुरुष पैदा थी रोवण लॻो। उनखे ॾिसंदे ई ब्रह्मा जी पुछियो त तूं छो थो रोहीं? तॾहिं उन जवाबु ॾिनो त मां घुरां थो त मुंहिंजो नालो रखी मूंखे बि को कमु ॾियो। ब्रह्मा जी चयो त तो पैदा थींदे ई रोई ॾिनो आहे, तंहिं करे मूं तुंहिंजो नालो रुद्र रखियो आहे ऐं तूं वञी जीवन खे पैदा कर ऐं तूं
सभिनी देवताउनि खां उत्तम थी दुनिया में शिव शंकर, भोलानाथ, महादेव ऐं ॿियनि नालनि सां मशहूर थींदे सभई चयो शिव शंकर भोलेनाथ भंडारी की जय हो। जॾहिं रुद्र जी ब्रह्मा जी जे हुकुम सां राक्षस, भूत पिशाच ऐं ॿिया जिन जे स्वभाव में काम, क्रोध, लोभ, मोह ऐं अहंकार भरियल हो पंहिंजी मर्ज़ीअ सां पैदा कया, जेके ब्रह्मा जी खे चङा नज़र न आया। तंहिं ते ब्रह्मा जी चयो त ए रुद्र, तूं क्रोध सां पैदा थियो आहीं। जेसिताईं तुंहिंजे चित में सतो गुण न ईंदो तेसिताईं तुंहिंजा पैदा कयल जीव अधर्मी थींदा। उन करे तूं पहिरीं वञी परमेश्वर जो तप कर। जॾहिं तुंहिंजे स्वभाव मां तमोगुण निकिरी वेंदो ऐं सतो गुण पैदा थींदो तॾहिं सतो गुण सां जीवन खे पैदा कज ऐं तप करण सां तोखे परमेश्वर जो दर्शन मिलंदो। सभई चयो जय श्री कृष्णा। ही ॻाल्हि ॿुधी रुद्र जीवन जो पैदा करण बंदि करे तप करण वास्ते कैलाश पर्वत ते हलियो वियो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 11 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 12 ब्रह्मा जी जो स्वयंभूमन ऐं ॿियनि खे पैदा करणु। मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, वशिष्ठ, अंगरा ऐं ॿिया केतिरा ई रखेश्वर जिन जा नाला अॻिते ॿुधाया वेंदा उन्हनि खे पैदा करे सरस्वती नाले हिकिड़ी छोकिरी पंहिंजे वचन सां पैदा कई। उहा छोकिरी ॾाढी ख़ूबसूरत, चङनि गुणनि ऐं कपिड़नि पहिरियल ज़ाहिर थी, जंहिंजो रूप ॾिसंदे ई ब्रह्मा जी परमेश्वर जी माया सां मथसि मोहित थी उन सां भोग करण पायो। तॾहिं नारद, अंगरा ऐं ॿियनि ही अधर्म ॾिसी ब्रह्मा जी खे सम्झायो त हे पिताजी, जॾहिं तव्हां जगत गुरु थी अहिड़ो पाप कंदा त दुनिया जा माण्हू बि ही हाल ॿुधी पाप कंदा। उन करे तव्हांखे पंहिंजी छोकिरीअ सां भोग न करणु घुर्जे। जॾहिं ब्रह्मा जी खे संदसि पुटनि जे सम्झाइण सां ज्ञान थियो तॾहिं ॾाढो शर्मिंदो थी उन वक़्तु ब्रह्मा जी उहो बदन छॾे ॿियो बदन धारण कयो ऐं ब्रह्मा जी जे लाशे मां हिकिड़ो अंधेरो निकितो। उहो दुनिया में ज़ाहिर थियो जेको सुबुह जे वक़्तु ॾिसण में अचे थो। वरी ब्रह्मा जी पंहिंजे 4 मुखनि मां 4 वेद पैदा करे ॿूटनि ऐं तल्ब, यज्ञ, दान ऐं राग आदिक 4 क़िस्मनि जी विद्या ऐं 4 आश्रम पैदा करे जॾहिं ॾिठो त फ़क़ति मूं हिकिड़े जे पैदा करण सां जीव घणा नथा थियनि, तॾहिं पंहिंजे साॼे अंग मां स्वयंभूमन नाले हिकिड़ो पुरुष ऐं खाॿे अंग मां शत्रुपा नाले स्त्री पैदा करे उन्हनि ॿिन्ही जो पाण में विवाह करे उन्हनि खे चयो त तव्हां ॿई पाण में भोग विलास करे आदमी पैदा करियो। ही ॻाल्हि ॿुधी स्वयंभूमन चयो त हे ब्रह्मा जी, मां तव्हांजी कृपा सां घणा आदमी पैदा कंदसि, पर उन्हनि जे रहण वास्ते जॻह हुजे। हींअर चई तरफ़नि पाणी आहे ऐं उहे आदमी पाणीअ ते रही कीअं सघंदा। अञा ताईं जेके पैदा थिया आहिनि से सभु कंवल जे गुल ते वेठा आहिनि ऐं मुंहिंजे पैदा करण सां माण्हू ज़्यादा थी किथे रहंदा। स्वयंभूमन जी ही ॻाल्हि ॿुधी ब्रह्मा जी चयो त तव्हीं पहिरियां ई नारायण जी जो तप करियो ऐं पोइ आदमी पैदा कजो ऐं मां उन्हनि जे रहण लाइ जॻह जी तजवीज़ करियां थो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 12 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।